जी नाज़रीन, जीअं त अवां ॾिसी रहिया आहियो अॼु जो मेहमान प्रोग्राम, त पोइ अवां खे अॼु मुलाक़ात करायूं था अॼोकनि हिननि मेहमाननि सां। अॼोका मेहमान आहिनि असांजा, ही आहे हारी जेके फसल कंदा आहिनि, उगाईंदा आहिनि ऐं अन्न तयारु कंदा आहिनि, ऐं ही आहे वापारी जेके फसलों अन्न वठी करे तव्हां असां ताईं पहुचाईंदा आहिनि, जेको बाद में असां कुने में पचाए करे खाईंदा आहियूं। हा जी हारी साहब, जी हारी साहब, अवां जो छा चवणु आहे त अवां केतिरी महिनत कयो था ऐं केतिरी उन महिनत खां बाद में इहो अन्न तयारु थी करे शहर जे मार्केटनि ताईं पहुचायो था? अरे वाह, केड़ी महिनत नथा कयूं, ॿुधाए केतिरी महिनत नथा कयूं, जेको हर शइ कयूं था, जेको हिकु हारी कंदो आहे अन्न उगाइण लाइ। भाउ अहिड़ा ज़ालिम जेके लॻल आहिनि वधी हारी जे मथे नाम ॿुधी वेठा आहिनि, नाम ॿुधी ॿुधी वाजो असांजो कमु लही थो वञे। जहिड़ी महिनत कई तहिड़ी महिनत न कई ॼणु त न। ही जेके वापारी न इहे वरी कीअं ज़ालिम आहिनि जेके तव्हां सां ज़ुल्म था कनि हारियुनि सां? अब असां जेको साल ऐं जेको अन्न जी जेकी स्टार्टिंग था कयूं, जेको हर शइ पोखियूं था, बनी वारो फसल खे तयारु था कयूं। तयारु करण खां पोइ जेके वापारी वॾा वॾा आहिनि, भई थोरो आहे मां चुप करे वे, पहिरे हिन खां पुछूं था पोइ बाद में तो दे था। तूं ख़ामोश थी वे, तुंहिंजो कमु न आहे विच में ॻाल्हाइण। हा हाँ तो मां पोइ चवां त बनिन में साड़ी और रात महिनत मद टाक सी गर्मी महिनत करे था फसल खे तयारु था कयूं, उनखे खाइण जे लाइक़ु था कयूं। पोइ जॾहिं असां आलू जो 5 रुपया वठण लाइ 5 रुपया कमाइण जे लाइ त पंहिंजे पेट लाइ ज़ालमनि खणी था वञनि, ॿई त कदम आहे। ॿुधाई ना हिन में वञूं था अॼु त रेट किरी पियो, अॼु त बाज़ारी कान्हे, अॼु जेको हड़ताल आहे, अॼु गाॾियूं न ईंदियूं, अॼु फिलहाल थींदो, अॼु टीर थींदो, मतलब को हिसाब कान्हे। भाउ छपली समझा मुझे ॿारनि खे बस समझा न पोता सॼी ज़िंदगी भरायो, हर को कमु कंदो छा? पंहिंजी औलाद खे पढ़ायो लिखायो, तरबियत जो तालीम जो, त जीअं सुभाणे वॾा ऑफिसर थियनि न। कुझु हुजे। अरे बासा अमन वठी असां हिन अॻिते वधण ई न ॾिनो न। जेको त हक़ त मिलियो ई कान। हलो तव्हांखे हक़ सिर्फ़ वापारनि खाधो आहे या ॿिए वॾेरनि भोतारनि जेके तव्हां जिनजी कुड़मत था कयो? असल में वॾेरा बि आहिनि, उन खां भोत ते ख़बर पवंदो मूंखे मारनि न। इन खे न मरसो चवां भॼन में पुणे जे लाइ कोई अॼु मीडिया ॿुधे थी। हा हिनखे जो हिन पढ़ मां धूड़ कंदमि हाणे। जी नाज़रीन, हारीअ जो अवां मौक़िफ़ ॿुधो, हुन जी वॾी कावड़ ऐं रंज ख़ासि करे वापारनि ते। ऐं जॾहिं आउं पुछांसि थो त तव्हां ते वॾेरनि जो बि ज़ुल्म आहे, न हक़ आहे जिन जी कुड़मत कयो था, या रुॻो वापारनि जो, त हिन ग़रीब मिस्कीन चयो त मां मीडिया जे साम्हूं वॾेरनि जे ख़िलाफ़ न ॻाल्हाईंदुसि। उहो इन जे करे त वॾेरा मूंखे सुभाणे पादर हणंदा त आउं उन्हनि खे छा कंदुसि। हाणे अचो त हिन वापारीअ खां पुछा कयूं जंहिंते हारी कावड़ियो वेठो आहे, तव्हां हिन ग़रीबनि मिस्कीननि सां ज़ुल्म छो पिया कयो? वॾेरा पादर हणंदा आहिनि कि तॾहिं लड़ाई तो वॾेरा खां फर्ज़ तो करे आगे तो समझंदो का उहो वॾेरनि जो ऐं हिननि जो कमु आहे। ॻाल्हि ॿुध बाबा, मुंहिंजी बि कुझु ॻाल्हि ॿुध। मीडिया वारा मूंखे ख़बर आहे सोबर मीडिया वारो आहे, भलो माण्हू आहे, तूं करप्ट न आहे, रिश्वत न आहे खाईंदो। त हाणे ॻाल्हि ॿुधनी, साड़ियूं जूं उन मार्केट में हेॾे भाॻो आहे, पहिरें नंबर जे मुंहिंजे ॻोठ जो आहे न, मां सुञाणां, ठीकु आहे नी। हाणे हेॾो नी हेॾे कॾहिं लाभ करे त हिन जो फसल सोधाया थिए, ठीकु आहे। हे आलियूं थालियूं निभागो पुटनि जे निभाग खां 7-8 मुसीबो। बाबा आलनि सालनि जो रेट घटि हूंदो आहे, दुकर सालनि जो रेट वधीक हूंदो आहे। असांजी बि रोज़ी आहे, सिर ते चाढ़ूं था, उन खां पोइ असां ठाहियूं था, भाई सेलर ठाहियूं था, लखे करोड़ रुपया ख़र्च था करे हेॾी वारा मूंखे निभाग चङो, ठीकु आहे। पोइ उन खां पोइ असां उते मज़दूर विहारूं था, जेके सारियूं खिचे ॾींदा आहिनि, सम्झे न ॻाल्हि, अकुल अथई नी, खिचे ॾींदा आहिनि। हाणे उहे सुकंदियूं आहिनि, सुकण खां पोइ बाबा साईं उहे ईअं उनजो वज़न घटि थींदो आहे। जारी ॻाल्हि आहे कि भाड़े से साईं थो थी थिए, छा असांखे कुड़ थो करावी सभु। तव्हां मां मूंखे बर्दाश्त कयो नी, या तू पर तो से न था पर तू हारी साहब जो सब्र कयो, मूंखे ख़बर न आहे, सब्र कयो, बाबू ने तू कर ये मीडिया सही तव्हां साईं तव्हां हाणे तू चुप
मीडिया तव्हां छा आहे असां छा आहे मूंखे को फ़र्क़ु नथो पए मां 500 रुपया ॾेई ख़बर हलाईं मां मीडिया खे ॻाल्हि ॿुध तोखे बस मां तुंहिंजे पुट खे 4 थियूं मोबाइल जो ख़र्चो अने प्रकार पंहिंजो पूरो आहे निभाउ आहे चलो तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां जेको हिननि खां सारियूं ग़रीबनि मिसकीननि खां यतीमनि खां बेपहुचनि खां खणो था त 12 सै मण था खणो ऐं जॾहिं त पाण हलायो था 24 सै 22 सै सब पाण निभाउ आहे हिनखे बि ख़बर कोन्हे को हे इलाही मीडिया वेठो आहे हिनखे चैनल ॾिनो अथऊं मां चैनल वारनि खे फोन कंदो त बाबा हे हिनखे ख़बर नथो पइजे अरे बाबा ठारियूं जंहिंमहिल सुकी वेंदियूं त अधो वज़न हुनजो थींदो ठीकु आहे न चश्मो लॻल आहे सही आहे सही इहो अधु वज़न थींदो अधु वज़न खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन तां उहो न लाहींदा छिलड़ जेके लाहींदा पोइ कटो अलॻि थींदो त बाबा अधु मां थी वियो अधु त हाणे चांवर जेको पंहिंजो इहो हूंदो आहे पंहिंजो जेके 18 सै 12 सै सां थारी वधी थिए उहा असांखे भई 8 सै में ठीकु आहे त वरी असां जेके ॾिनीसीं त उन ते बि असांखे 200 बचा ॿियो मोड़ कुझु बि कोन्हे तव्हां छा चओ त अधु ते अधु वज़न लहे थो इहो वरी कीअं वज़न किलो घटिबो 2 किलो घटिबो 3 किलो घटिबो सॼो अधु ते अधु जहिड़ो अकुल हिन में आहे तहिड़ो अकुल तोखे आहे पोइ थोरो बाबा सम्झ ॻाल्हि खे नी पोइ उहे सारियूं तूं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधणी पियो तूं फाइनल कर पोइ जेको चवणो थी चओ मूंखे ख़बर आहे तव्हां 500 रुपया वठंदा बाबा हाणे इहो मसइलो आहे त उन खां पोइ सारियूं थियूं अॼु चांवरनि जो अघु वधी वियो ज़ाहिरी ॻाल्हि आहे अधु सारी थींदी आहे दुकानदारनि ते ट्रेलिंग आहे वग़ैरह वग़ैरह उन में ख़र्चु थी वञे थो पूरो बाक़ी हिटाड़ो निभाउ आहे बाबा अहिड़ो निभाउ मां दुनिया में न ॾिठो आलियूं सारियूं खणी ऐं अवा वापारनि ते हिकु ॿियो इल्ज़ाम बि आहे त तव्हां माल जेको आहे उहो स्टॉक था कयो जमा करे हिकिड़ी जॻह ते रखो था वरी माण्हुनि खे चओ था त असां वटि अधु कान्हे को शॉर्टेज आहे चंद्रो आहे पहिरें नंबर ते ॾींदा अब बाबा थेल बि आहे हेॾो धारो त उन में छा माण्हू थाने जो रखंदा हुआ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन में मण ईंदा स्टॉक ईंदो माल पोइ ॿाहिरि ईंदो आहे शहरनि में ॿाहिरि सभु ॿार चंद्रो आहे हिन जो न बि त ॻाल्हि ॿुध चलो मञोसीं त मण ईंदा मूंसां ॻाल्हि मण ईंदा पोइ माण्हुनि खे छो था चओ त स्टॉक न आहे ऐं माल शॉर्टेज आहे असां वटि अनु खाइण जे लाइ न आहे दुकान असांजा ख़ाली आहिनि इएं छो भला हुकूमत खे नथो ॻाल्हाए जिन रेट मुक़ररु न कयो आहे मूंखे माना इन में हुकूमत जो वरी कसूर आहे रेट मुक़ररु कयो आहे छो न हाँ माना तव्हांखे रेट लिस्ट काई बि नथी मिले रेट मुक़ररु हूंदो ई न आहे अशे मिले थी कूड़ था कराइनी एॾा मुंडा पड़ी मां वेहो सब्र कयो थोरो सोचो त मीडिया ते वेठा आहियो के पंहिंजी औताक ते थोरो ई वेठा आहियो ए मीडिया ते वेठा आहियो इंटरव्यू थो हले तव्हांजो हा लाइक कुझु मीडिया ते वेठे जे तव्हांजे लाइ लख इज़तूं ने लोगो आहे पहिरें नंबर हिन खे सुञाणे ठीकु आहे हाणे मां हलां थो हिन मूंखे ख़बर आहे हे लोगो अचे थो मां अचां ई कोन ख़बर आहे हाणे मां हलां थो हाणे न पढ़ी थप थी मां चिपटा ॿुधायां मां हलां थो मीडिया वारा तूं हिन सां हल जी नाज़रीन जीअं त अवां ॾिठो पाण ऐं ॿुधो बि हारी जेके मज़लूम आहिनि जिन जो चवण इहो आहे त असां सां वापारी जेके आहिनि वॾो ज़ुल्म ऐं नाहक करे रहिया आहिनि ऐं अवां पाण ॾिठी उन जे गुफ़्तगूअ मां अवां पाण ज़ाहिर कंदव ऐं तव्हांखे नज़र बि अची रहियो हुयो त हो हिकिड़ो मीडिया वारे जे मथां बि तोहमतूं हणी रहियो हुयो ऐं ही ग़रीब मज़लूम जेके पंहिंजे ॿारनि खे तालीम तरबियत बि नथा ॾेई सघनि ऐं हिननि जो चवण इहो आहे त असां सां वापारियुनि जो ख़ासि करे ज़ुल्म आहे उहे असांखे घटि रेट में फ़सुल था वठनि ऐं वॾेरनि जे ख़िलाफ़ त हिन ॻाल्हायो ई कोन छो त हे टिजनि था वीचारा ग़रीब आहिनि मिसकीन आहिनि मथां पादर हणनि भोकार आहिनि सो अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजी सिंध न्यूज़ एंटरटेनमेंट ऐं आओ आहियां एम गफ़ार मीराणी ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ हक़नि जी सलाह मुंहिंजी सिंध